मिट्टी मिट्टी बसा जी दुश्मन होती। सुबाने सरेआम चौक दे कार्य के मारे दो। दिल बर्दाश्त नथी करे सके तुझी जुदाई। तू मुखे पंहिंजे दर जो दरबान करे चाचीअ ते प्रदू खणी छॾींदो त हयाती दोस्तन बनाए छॾींदोसि। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 अॼु तुंहिंजी पग जा वर मूंखे मोर जे खंभनि खां बि वधीक सुहिणा था लॻनि। तुझी मिठियूं ॻाल्हियूं मुंहिंजे रूह खे राहत ॾियनि थियूं। अॻ में थियल छोरी कारी हिते पी सां कचरियूं करी। बस मदर बस मिठल खान को ते मारण जो पक्को पाव करे चुको आहे। कितने वाले उन्हाई डर बंद कर मरण लाइ तैयार थी वञणे। ओ पर यहाँ से पान पंहिंजा दुश्मन पान खलास कर।